सिंध कचहरी ऐं वरी बि थर में मौजूदु आहियूं। गुज़िरियल हफ़्ते बि हिन ई जॻह ते मौजूदु हुआसीं ऐं हिते ई काफ़ी ॿिया बि दोस्त सुघड़ ऐं कुझु ॿिया थर सां तालुक़ु रखंदड़ मुख़्तलिफ़ मकतब फ़िकिर सां तालुक़ु रखंदड़ माण्हू हिते मौजूदु हुआ जेके गुज़िरियल हफ़्ते हिन प्रोग्राम अटेंड करे न सघिया, जंहिंजे करे असांखे हितां जे दोस्तनि जी फरमाइश ते ॿियो प्रोग्राम बि इन ई संगत सां गॾु करिणो पियो। गुलाम रसूल चांडियो साहिबु ऐं ॿिया जेके सुघड़ मोहम्मद कासिम जेको आहे रायमू साहिबु, सॼी संगत इब्राहिम रायमू जी उताक ते मौजूदु आहियूं। मोहम्मद इब्राहिम रायमू ही जेका मेज़बानी कई आहे थर में ऐं केरलो ॻोठु आहे। केरलो ॻोठ में जीअं मूं गुज़िरियल प्रोग्राम में बि ॿुधायो त रायमू बिरादरी जा 14 पाड़ा आहिनि, उहे उते रहनि था ऐं हितां अक्सरत जेका आहे हिन केरलो में रायमू बिरादरी जी आहे। सिलसिले खे अॻिते वधायूं था ऐं जेको असांजो हीउ प्रोग्राम आहे सिंध कचहरी जो, मूं सवेर जेको गुज़िरियल प्रोग्राम में ॿुधायो हो त हिन जो असांजो हिकिड़ो ख़ासि मक़सदु हूंदो आहे त हीउ जेको प्रोग्राम कंदा आहियूं त सिर्फ़ु हिन जे करे त हीअ जेका नई टही जेके असांजा नौजवान आहिनि, नओं नस्ल तयारु पियो थिए, उन्हनि खे ॿुधायूं त हीअ ओताकूं, हीअ मच, हीअ कचहरियूं, हीअ गुजारतूं, हीअ शेरो शाइरी, बेत नर बेत, हीअ असांजी मौसीक़ी, हीअ असांजो कल्चर आहे। उन्हनि खे बख़ूबी ॿुधाइणो आहे ऐं प्रैक्टिकली जॾहिं उहे हिन प्रोग्राम में जेके नौजवान असांजा ईंदड़ नस्ल जा मालिक वेठा आहिनि उहे ॾिसनि था त वाक़ई ही सिस्टम हुयो जेके ओताकूं उजड़ी वयूं। थी सघे थो असां उन्हनि खे उजाड़े छॾियो आहे, पर जेको ईंदड़ नस्ल आहे उहो वरी ओताकुनि खे आबाद करे ऐं वरी उहे क़िस्म जूं कचहरियूं ऐं मच कचहरियुनि जो सिलसिलो शुरू थिए। सिर्फ़ु सिंध टीवी जो इहो ई मामिलो हूंदो आहे त सिंध जे ॻोठ ॻोठ में, शहरनि में, इलाइक़नि में वञी उते असां पंहिंजी सकाफ़त जेका उनखे उजागर कयूं ऐं असां ओताकुनि खे आबाद कयूं, प्रोग्राम खे अॻिते वधायूं, सिलसिलो ऐं शुरूआति कयूं। असांजा जेको आहे सो मौसीक़ी बि हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे ऐं लोक अदब या लोक मौसीक़ी जेके मक़ामी फ़नकार थियनि था, मां कोशिशि कंदो आहियां त अहिड़नि प्रोग्रामनि में के वॾा नाला जेके हूंदा आहिनि फ़नकारनि जा उहे न हुजनि त को मसइलो कोन्हे, पर जेके ॻोठ वारा जेके इलाइक़नि जा आहिनि नंढा नंढा फ़नकार, सुहिणा आवाज़ आहिनि उन्हनि जा, तमामु बहितरीनु आवाज़ आहिनि, उन्हनि खे तमामु सुठो आहे जेको आहे शाइरी आहे, पर उन्हनि खे मौक़ो न मिलंदो आहे ॿाहिरि निकिरण खां, जंहिंजे करे हिन टीवी जे प्रोग्राम असांजे हिन कचहरी प्रोग्राम में उन्हनि खे मौक़ो ॾींदा आहियूं। ऐं असां सां गॾु जेको आहे सो वेठल आहे फ़क़ीर अल्लाह बचायो। फ़क़ीर अल्लाह बचायो फ़नकार आहे, तमामु सुरीलो आवाज़ु आहे, थर जो हितां जो लोकल माण्हू आहे। जेकॾहिं संगत जी इजाज़त हुजे त अवल साईं सां शुरूआति कयूं, पोइ वरी सुघड़नि ॾे अचूं। वाह वाह फ़क़ीर साईं, बिस्मिल्लाह। छा था ॿुधायो? लतीफ़ साईं, वाह साईं, थर जे भिटुनि ते लतीफ़ सरकार, बिस्मिल्लाह। सेड़ मटाए न सोनता अची उमर कोट में अची उमर कोट में अल्लाह ऐं कंदुस कान कुरी अदा पखल जी प्रीत सजणा माणे मूर न मटिया वो मां मारण कण मादी मारू मूले मादा मां मारण कण मादी मारू मूले
मारू मूले मादा मारू मूले मादा मारू मूले मादाड़ी मारण कण मादी मारू मूले मादा मारण कण मादी मारू मूले मारू मूले मादा मारू मूले मादा मारू मूले मादाड़ी मारण कण मादी मारू मूले मादा मारण कण मादी मारू मूले मादा मली राजा सभे परख्या सोखिया वेले सबको बेली ओखी तू ही तू ए मौला मथा मुंह बूढ़ो माला हिक बाज जोला मुझे दूं ओ मलीरा में अला मुझे दूं ओ मलीरा में अला मुझे दूं ओ मलीरा में अला हिक एरा देखियां आंदारी मारण कण मादी मारू मूले मादा मारण कण मादी मारू मूले मारू मूले मादा मारू मूले मादा मारू मूले मादारी मारण कण मादी मारू मूले मादा मारण कण मादी मारू मूले मादा सड़ा भरी दस हो खीर जायला सड़ा भरी हो खीर जायला सड़ा भरी दस खीर जायला बाकी बता के पांगाड़ी मारण कण मादी मारू मूले मादा मारण कण मादी मारू मूले मारू मूले मादा मारू मूले मादा मारू मूले मादाड़ी मारण कण मादी मारू मूले मादा मारण कण मादी मारू मूले मादा अदियूं शाह हो लतीफ चवे अला लालू लाल हो लतीफ चवे अला पुट जो घोट लतीफ चवे अला हिक तू वार ना आहे का बांदाड़ी मारण कण मादी मारू मूले मादा मारण कण मादी मारू मूले मारू मूले मादा मारू मूले मादा मारू मूले मादाड़ी मारण कण मादी मारू मूले मारण कण मादी मारू मूले वाह वाह ज़बरदस्त उस्ताद लतीफ़ जी शाइरी ॿुधाई अथई प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं ऐं हितां जा थर जा नौजवान बि आहिनि जॾहिं त हीउ जेको प्रोग्राम करायो वियो आहे उहो बि थर नौजवान इतिहाद जे तरफ़ां करायो वियो आहे त हितां जे नौजवाननि खे बि ॿुधिजे थोरो हितां जे मसइलनि जे हवाले सां एजुकेशन आहे या सिहत आहे या ॿिया मामला आहिनि उन्हनि ते ॿुधिजे मोहम्मद मलूक असां सां वेठो आहे मोहम्मद मलूक कहिड़ा हितां जा मसइला आहिनि तालीम हुजे सिहत हुजे समाजी मामला थर में मौजूदु आहियूं सहूलियतूं माण्हुनि खे आहिनि न आहिनि या हितां जा चूंडियल नुमाइंदा कमु कनि था नथा कनि उन जे हवाले सां थोरो हिन प्रोग्राम जे मार्फत कुझु संगत खे ॿुधायो सभ खां पहिरीं हिन प्रोग्राम जे हवाले सां ही 4 सिटूं अर्पणा करियां थो भाउ इब्राहिम रामे साहिब खे तुंहिंजे चेटनि ऐं खेटनि थे था चोड़े लंजा चाग ॾिसूं तुंहिंजी हर हिकु भिट अॻियां हर भाॻियाणी जा भाग ॾिसूं वांगी वांगी वैसे वैसे वेर न को वेराग ॾिसूं सांगी सांगी साओ घारे छांग न को छुड़वाग ॾिसूं तोसां पंहिंजी मर्ज़ी सां पियो वैसे वड़के सिंध तोसां सिरजा सौदा आहिनि दिलि थी धड़के तोले सिंध दिलि थी धड़के तोले वाह साईं वाह वाह वाह
हींअर असां जेका मच कचहरी में हिन वक़्तु मौजूदु आहियूं, हक़ीक़त खे जे चिटो ऐं वाज़े लफ़्ज़नि में बयानु कजे, मारवी वांगुरु असांजे थर जा सूर अञा बि तमामु घणा ॿीणा आहिनि, पोइ चाहे उहे तइलीम जे मैदान में हुजनि, चाहे उहे सिहत जे मैदान में हुजनि। पर अफ़सोस सां चवणो थो पए त असां हिन जंहिं ख़िते जा असां रहवासी आहियूं, इन खे अमराणो चयो वञे थो। ॿ थर आहिनि, हिकिड़ो अमराणो, ॿियो मोराणो। पर हिन अमराणे ऐं मोराणे में फ़र्क़ु इहो आहे त हितां जा माण्हू अञा कुझु न कुझु थोरा शऊर वारा आहिनि, पर हिन पासे जा जेके माण्हू आहिनि उहे अञा बि उहा ज़िंदगी गुज़ारनि पिया, शायदि उहा जानवरनि वारी ज़िंदगी हुजे। हिते तइलीम नाले आउं नथो ॾिसां त का शइ साम्हूं हुजे। असांजा जेके मासूम बच्चा आहिनि उहे प्राइमरी में त तइलीम हिते ज़ीरो जे बराबरि आहे। अगरि जेके उस्ताद आहिनि त उहे 88, 90 ऐं 92 में अहिड़ा उस्ताद भर्ती कयल आहिनि जेके उन टाइम जो निसाब ऐं हिन टाइम जो निसाब उन खे अगरि पाण में मतभेद कयो वञे त वॾो हिकिड़ो फ़र्क़ु अचे पियो, छो त उहे 30 साल थी विया आहिनि ऐं उहे माण्हू उते मौजूदु आहिनि। ऐं कुझु स्कूल जेके हलनि था उते जेको निसाब जो चकर आहे, इन में उहा मयारी तइलीम असांखे नथी मिले जेका हिन वक़्त जी असांखे सख़्तु ज़रूरत आहे। ॿी ॻाल्हि त असां हितां जंहिं ख़िते जा असां आहियूं ऐं उन ख़िते जे अंदरि हिकिड़ी शइ जी असां वटि वॾी खोट हुई, जेका अॼु हिन कचहरी जे विच में आउं ज़रूरु चवंदुसि त अरबाब इब्राहिम जहिड़ा नौजवान अगरि हीउ प्रोग्राम कराइनि था, उते असां थरवासियुनि जो असांजो हथ जो हुनुर असां विसारे छॾूं त इहो असांखे वॾो अफ़सोस जो अमल आहे। छो त असांजूं अमड़ूं, असांजूं भेनरूं, असांजा भाइर जेके हथ जो हुनुर कनि था, उहो हथ जो हुनुर उहो असांजो मुकमिल तौरु तबाह थी वियो आहे। ऐं 72 साल पाकिस्तान आज़ादु थियण खां पोइ हीउ अहिड़ो ख़ितो, न हिते का लाइट, न को रोड, न का तइलीम, न का सुठी सिहत। अगरि डिलीवरी दौरान असांजूं माइरूं ऐं भेनरूं जेके प्रेगनेंट थियनि थियूं, उहे हितां का बि अहिड़ी सिहत जी सहूलियत कोन्हे। उमरकोट खां सवाइ हींअर तव्हां पाण हेॾो पंधु करे हिते पहुता हिन ॾूरान इलाइक़नि मां, शाबश हिननि मिसकीन माण्हुनि खे हुजे जेके पंहिंजा उहे ॾुख ऐं उहे साम्हूं रखंदे ऐं उन्हनि दरनि ताईं पहुचनि था ऐं उहा माइर ऐं भेनर जे ओस ताईं पहुचे थी, त उन जा 2 रीज़न साम्हूं अचनि था। या त उहा दौराने जेको आहे सफ़र में फ़ौत थियो थी वञे, अगरि जे हू बची इस्पताल ताईं पहुचे थी त उनजो वॾे में वॾो मसइलो हुयो त उनजो ॿारड़ो नथो बचे। उनजो मेन कारण इहो आहे त हितां जा रोड रस्ता जेके आहिनि उहे तबाह आहिनि। अञा ताईं 72 साल गुज़रण जे बावजूदु अञा ताईं हिते लाइट बि असां वटि मौजूदु न आहे। असां वटि तइलीम नाले का शइ बि न आहे। अगरि प्राइवेट कुझु इदारा आहिनि त उहे इदारा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजे उन्हनि थोरनि घणनि ॾोकड़नि जे एवज़ उहा तइलीम ॾियनि था जेका असांजा माण्हू नथा अफोर्ड करे सघनि। बाक़ी रही ॻाल्हि इहा त कुझु अहिड़ा नौजवान आहिनि जिन में मुंहिंजे पासे में मुंहिंजो दोस्त वेठो आहे भाउ इम्तियाज़ कुंबर, जंहिंखे हींअर तइलीम में ताज़ो ब्रिटिश काउंसिल जेको आहे इस्लामाबाद जे उन ऐवाननि में वेही आलमी हिकिड़ो थर जो जेको एवार्ड जे हवाले कयो। ऐं त माना फ़ख़ुर सां इहो चवंदुसि त थर अञा बि सुंड न आहे थियो, पर थर में अहिड़ा नौजवान वेठा आहिनि जेके शाइर खां वठी, लोक दास्तान खां वठी, लोक ॾाप खां वठी, गुजारतुनि खां वठी, सुगड़नि खां वठी, जेके असांजे वॾड़नि खां जेको सिलसिलो अचे पियो, पर इहा शयूं असां वटां ॾींहों ॾींहुं ख़तमु थींदियूं पियूं वञनि। महिरबानी करे अगरि सिंध टीवी असांजी थोरी बि दाद रसाई करे त इहो करे त असांजे जे बचनि खे शऊर अची वियो, असांजे बचनि खे तइलीम अची वई त असांजो हथ जो हुनुर बि बची वेंदो, असांजी सकाफ़त बि बची वेंदी, असांजी जेका आहे तइलीम बि बची वेंदी। असांजूं माइरूं ऐं भेनरूं जेके आहिनि, नंढड़ा ॿार जेके आहिनि, उहे तइलीम खां जेके आहिनि ज़ेवर सां संवारजी वेंदा ऐं असांजो मुस्तक़बिल जेको आहे उहो बची वेंदो। वॾी महिरबानी मोहम्मद मलूक, ज़बरदस्त। ऐं प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं था, पर हिकिड़ी नंढड़ी वठूं था साई, ऐं साई खां पोइ वरी अची मिलूं था। तेसि ताईं असां सां गॾु रहिजो। नाज़रीन, प्रोग्राम में भलीकार सिंध कचहरी जो सिलसिलो जारी आहे। प्रोग्राम जे मार्फत जेके हिन वक़्तु हुकुमरान जमायत सां लाॻापियल माण्हू सिंध, पाकिस्तान, बल्कि पूरी दुनिया में जिथे जिथे बि ॾिसनि था त हीउ जेको हिन नौजवान मोहम्मद मलूक दर्स ॿुधायो त वाक़ई अॼु बि थर जी उहा हालत आहे। 72 साल
गुज़री वञण बावजूदि अहिड़नि ॻोठनि में अञा लाइट न पहुची सघी आहे, अञा गैस न पहुची सघी आहे, अञा तालीमी इदारा आहिनि नंढड़ा नंढड़ा जेके सिहत मर्कज़ आहिनि उहे पहुची न सघिया आहिनि। त इहा हुक्मराननि जे लाइ हिकिड़ी वॾी नाकामी आहे। खेनि घुरिजे त हीअ जेके हिन कचहरी जे प्रोग्राम जे मार्फत हिन नौजवान मलूक दर्स असांखे शयूं ॿुधायूं आहिनि, उन्हनि ते फौरी तौर ते अमल करणु घुरिजे। घटि में घटि एतिरो त थियणु घुरिजे त फिल फॉर एमरजेंसी जे लाइ के नंढड़ा नंढड़ा सिहत जा जेके इदारा आहिनि उहे खोलिया वञनि त एमरजेंसी में कंहिं औरत खे, कंहिं ॿार खे, कंहिं मर्द खे, कंहिं पीरसन खे उते पहुचायो वञे ऐं तुर्त उन जो इलाजु करे पोइ भले अॻिते रवानो कयो वञे। अहिड़े क़िस्म जूं शयूं ज़बरदस्त। ऐं तव्हांखे जेको हिन थर जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कई तव्हां ज़बरदस्त हुई ऐं हिन हुक्मराननि खे अॼु हिन प्रोग्राम जे थ्रू ज़रूरु उते इतलाउ मिलंदो ऐं ॿुधंदा बि त उन्हनि खे छा हितां जा MPA MNA जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि खे इन ते सोचणो घुरिजे। केरलो ॻोठु आहे जेको उमरकोट तालुके में, उन में भिटूं थर ऐं थर जा माण्हू मारवाड़ा सांगेड़ा पंहिंजा मसइला बि खणी निकिता आहिनि, पर सिंध TV जे हिन प्रोग्राम में वॾो मज़ो बि वठनि था। शेरो शाइरी, मौसीक़ी, सुघड़नि जूं शाइरियूं ऐं जेको आहे सो असांजा अहिड़ा मोतबर ख़ान साहब जहिड़ा फ़नकार, चाचा कासिम जहिड़ा लतीफ़ जा पारखू, ग़ुलाम रसूल चांडियो जहिड़ा जेको आहे सो पारखू बि ऐं सुघड़ बि मौजूदु आहिनि। थर जे ॻोठनि जे हवाले सां ॿुधाईंदा त ॻोठ जेके आहिनि उन्हनि जा मुख़्तलिफ़ नाला आहिनि ऐं नाला त वॾा ख़ूबसूरत नाला हूंदा आहिनि थर जे ॻोठनि जा। असांजे मजमूई तौर ते सॼी सिंध जा जेके नंढड़ा नंढड़ा ॻोठ आहिनि उन्हनि जा नाला ॾाढा सुठा थियनि था, बहितर थियनि था। पोइ उन ॻोठनि जे हवाले सां त नाला रखिया ईंदा आहिनि। सालनि खां वठी सदियुनि खां वठी जेका उहा रवायत हूंदी आहे, जीअं माण्हुनि जा नाला आहिनि, केतिरा माण्हुनि जे नालनि ते बि ॻोठ हूंदा आहिनि, के मुख़्तलिफ़ हुनुर जितां थींदा आहिनि। कंहिं शहर में, कंहिं ॻोठ में को मशहूरु हुनुर आहे, उन हुनुर जे नाले सां बि उनजो ॻोठ जो नालो रखियो वेंदो आहे। मोहम्मद कासिम राम असांजा मौजूदा थर जा नाला जेके ॻोठनि जा आहिनि ॾाढा सुहिणे अंदाज़ में, शाइरी जे अंदाज़ में पेश कंदो आहे। ऐं वॾी ॻाल्हि आहे, मोहम्मद कासिम खे ॿुधूं बाबा इहो ॻोठ वारनि जा जेके नाला ॿुधाईंदा आहियो ॻोठ जा, इहे असांखे ॿुधायो संगत खे त भला कहिड़ा ॻोठ आहिनि ऐं पंहिंजी शाइरीअ जे अंदाज़ में जीअं ॿुधाईंदा आहियो। साईं मुंहिंजा असुल त इहो बैत जेको आहे मारुई जे ई रंग सां असां ठाहियो आहे जी। त मारुई उमरकोट शाइरी अव्हांजी आहे? असांजी पंहिंजी आहे। बिस्मिल्लाह। उमरकोट जे क़ैद में काबू आहे। हाणे मारुई चेती राति बरसाति वठी आहे, कहिड़े कहिड़े इलाइक़े में वठी आहे उहो उमर खे पई ॿुधाए। बिस्मिल्लाह। चए थी उमर आधी राति जो सुते थियण में सार ॾिठमि पंहिंजे ॾेह में खिवणनि जी खीकार, चो तरफ़ चचड़ो थियो विझड़नि कयो वसकार, मुला मींहुं वसायो मारण ते कयो मारण ते सावण ते सुकार, बेहद बरसातियूं वठियूं थी बड्डे में ॿार ढट ढके पट पुर करे कई नंगर ते निहार, अदा महिराणो ते महर करे कठे ते ककर करे कई खावड़ ते खीकार, मुल्क सॼो मारण जो भरियईं तारो तार। हाणे जॾहिं काठे वेरी किरशन वेरी कसम वेरी भरियाईं उते भाडार, मिठा तड़ मेघे तड़ मिस्री तड़ मोमन तड़ मटियो मनणी हार, वणारियो पणहारियो लैलारियो टांकारियो वठो कालारियो जे किनार, आराड़ो आघाणी आपल वड़कायो ओढ़ा मार, बिटड़ी गोडांगड़ी ॼारूं हरपाड़ी मटियो उते माली यार, कोली तड़ कापड़ी तड़ करीम तड़ ॾे वठो ॾेढार, मूसा वेरी शाबिक वेरी कमर वेरी ककर वठा कमड़ार, गूंगियो भूतियो मरखियो दादियो साई कई सोमड़ार, कुंभारी सोरारी रोढ़ारी हली आयो हंज तल ते हुबदार, धारिंदड़ो धमराड़ो बिजाड़ो बेरियाड़ो साउ कई सजन पार, हमीर तड़ हजाम तड़ अहमद तड़ आदम काकुड़ियो और हमार, बिटड़ी गोडांगड़ी ॼारूं बड़ी हरपाड़ी मटियो ते मालियार, कोली तड़ कापड़ी तड़ करीम तड़ ॾे वठो ॾेढार, मुसावेरी शाबिक वेरी कमल वेरी ककर वठा कमड़ार, गूंगियो भूतियो मरखियो दादियो साई कई सोमड़ार, अदा मी वसी कई महकार, मुल्क वठो मारुअन जो, मुल्क वठो मारुअन जो वठो सब वलार, आमरियो आहू असाब अजरोई सारे तो संदार, सुखपुर पुतापुर उडापुर बरतला ते बार, ताजन शाह बावन शाह खालिब शाह ककर करया कुंभार जे किनार, झपियो झिरमिरियो झुगरियो सुगरियो डारे तो ॾूठार, बारली बमली अकली वरतई खड़ी जी ख़बर चार, अणियार बेकनार धोरिया कर सुंदर लदाई सुणदो जी सार,
हेमारी बलियारी मेहारी रत्नारी रिड़ी आयो राड़ी यार कचौली केरठी कखणियो ककर उठा कारी हार रुड़गढ़ रोहड़ बल्लो गोहड़ मी वस्या मंधार खारो तड़ भमे तड़ गोहड़ तड़ तलदा साहू तड़जी सार नपलो नीबलो बामलो केरलो के ढाकलो ते ढार कबू सर सारा सर भारू सर गुड़ो गोदी यार अदा मी वसी कई महकार मुल्क वठो मारवण जो वाह सही वाह अदा मुल्क वठो मारवण जो वठो सब वलार किनड़ो करांगड़ो ककराड़ो करूड़ो ककर उठा कारू पार जारे लो रालो कांकलो कहीं बुटन ते बहकार साकर वेरो डेडे वेरो पाबू वेरो चाहे माम चीरो ते महकार भडेली डहाली सोनेली क्या विंजली ते वस्कार मारू पार पबे पार ईसन पार जुम्बो जिसे जे पार चांदानी हफदानी वसदानी ईदानी नलवाया नूरानी ते नार उमार बाड़ा बाड़ा सदा बाड़ा भाडूड़ी ते क्या भोडोर सर ते बहार पीरोड़ो पंजवाड़ो निबाड़ो सेकड़ो सारे सार पार मंगलाणो महराणो बहराणो बिराई गोठी जागो चार राणो तड़ भपो तड़ चोट छुटो तड़ क्या वीराणो ते वस्कार भोजाबू डाबू शिकरबू डबड़ छू भरिया दातार कांगड़ी कांगड़ी किनड़ी कुबड़ी वरताई खाड़ी जी खबर चार अदा मी वसी कई महकार मुल्क वठो मारवण जो अदा मुल्क वठो मारवण जो वठो सब वलार बरड़ियो वरड़ियो रड़ियो रड़िया सिर कई ऊण के अवतार खी सर खिना सर खार सर के तुगु सर तारो तार मोखड़ियो मोखाई मोडूर चर कढे चौडू खा चेरलार करनोर कपलोर बिकलोर चारनोर के लखमोर ते ललकार सोखरू सुखबाल सांग सिगरोर सजनायो सोबियार मुसाडानी जमालडानी पाटदानी पनाए पुसाए सारंगियार ककड़ियो वकड़ियो सेकड़ियो भुकड़ियो लहड़ियो के गराड़ियो ते गजकार अदा मी वसी के महकार मुल्क वठो मारवण जो अदा मुल्क वठो मारवण जो वठो सब वलार लड़काम मिलकाम आधिकाम छाम छंडे वर्ता साको जा समाचार गुनी जूनी गुनी घेती घेटी पुसाए पोछोड़ जा पवार नारवाड़ी मंटाणी आटणी के मुद्रो ते महतार टी डिबड़ो इनामड़ो कीरड़ो कीरियो के टुबड़ी खेटार थाने वेरी माली वेरी रामजी वेरी दोस्त जो दुभार मेराण वेरो मोती वेरो जोगी वेरो के डूंगर वेरो ते डार पारनो बागनो बगनो हिंगोरनो कायायो काकनो ते कुर्बदार काटियो टुप नो पाटियो उठ कपाटियो टिकचियो घेटियो ते गुगा गोगा सरसा गुफ्तार रोज कूज मटियो मूंज लतो लूंज तारुकार धड़ा सर राव सर रबा सर राम सर के विंझा तेरे वस्कार भोजराजियो भुरकियो कारियो काकयो ककरण भरी की तार ढाकणियो बाबणियो लाखणियो पबणियो खिली आयो खाकणियार तारियाणो पारियाणो माखियाणो मटो ते मोडुहार पबुअर जंजियर होनियर होथियर के मारुवर ते महकार अदा मी वसी के महकार मुल्क वठो मारुवर जो वाह वाह ज़बरदस्त साईं लाइ ताड़ी थी वञे मोहम्मद कासिम रामू 250 ॻोठ ज़बरदस्त प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं था सुगड़ बि मौजूदु आहिनि ऐं हितां जा मुअज़्ज़िन बि मौजूदु आहिनि पर हिकिड़ी नंढड़ी वठूं था साई ऐं साई खां पोइ वरी अची मिलूं था तेसि ताईं असां सां गॾु रहिजो नाज़रीन प्रोग्राम में भलीकार सिंध कचहरी जो सिलसिलो जारी आहे प्रोग्राम खे अॻिते वधायूं ऐं वरी थर सां लाॻापियल हिकिड़ो नौजवान आहे उहो पंहिंजो शाइरी ॿुधाईंदो सूफ़ी शाइरी मासूम मुस्तफ़ा कुंबर संगत इजाज़त हुजे त ॿुधूं मासूम मुस्तफ़ा कुंबर खे ॿुधूं भला बख्शण महिरबानी जा कुझु ॿोल आहिनि सूफ़ी शाइरी आहे तव्हां सभिनी जे नाओ दिलि पे चाहियो त थर जे भिटनि ते मौजूदु आहियूं ऐं मच पियो भरे सियारे जी सर्द राति हुजे ऐं सूफ़ी ॿोल हुजनि त बख्शण चयो आहे त असांजा दर्द सूफ़ी आहिनि असांजा दर्द सूफ़ी आहिनि सदा गेड़ू रता कपिड़ा धुधड़ ऐं धूड़ रस्तनि ते सफ़ा आहिनि कूड़ रस्तनि ते अखियुनि में वॾ फुड़ा आहिनि दिलनि जा दीप ॿारियूं था असां अंदरि उजारियूं था वाह 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 दिलनि जा दीप ॿारियूं था असां अंदरि उजारियूं था विछोड़ा राति में वेड़िल जॾहिं ईंदा अखियुनि में आहिनि खणी चपड़ियूं ऐं यकतारा वसूल जा गीत वारियूं था असांजा दर्द सूफ़ी आहिनि चए थो असांजा दर्द सूफ़ी आहिनि अव्हांजा कहर गुफ़ी आहिनि गुलाम ज़रूरु साईं चए थो असांजा दर्द सूफ़ी आहिनि अव्हांजा कहर गुफ़ी आहिनि यज़ीदी वक़्तु वेरी आहे सॼी तारीख़ मेरी आहे मगर पोइ बि पुनल साईं फ़क़ीरी में अमीरी आहे फ़क़ीरी में अमीरी आहे वाह वाह फ़क़ीरी में अमीरी आहे सजण जी सिक जो सॻड़ो सॼो संसार सोरे थो तॾहिं ई साहु ससी जा पहाड़ी पंधु ॾोरे थो तॾहिं ई साहु ससी जा पहाड़ी पंधु ॾोरे थो तुंहिंजी इहा तलब तनमन में रुलाए पई थी बनबन में असां वेराग वरितोसीं ऐं दीपक राग वरितोसीं असांजा दर्द सूफ़ी आहिनि वाह 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 चलो पिणीअ जे पांध में आहियूं हक़ीक़ी रांदि में आहियूं या जुस्तजू जी ॻाल्हि करे
प्रिय जी पांद में आयूं हकीकी रांद में आयूं या बाज़ी असांजी आ अड़े काज़ी असांजी आ अड़े मुनकर मोहब्बत जा कंदे छा तूं कबीले के कबीलो ई कुठल आहे तुंहिंजी ने शेकी ऐं शरीयत खां रुठल आहे वाह 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 कबीलो ई कुठल आहे तुंहिंजी ने शेकी ऐं शरीयत खां रुठल आहे असीं उन दरसंदा दासी अज़ल खां प्यार जा प्यासी असीं गोला गुलामीअ में सदा सजदे सलामीअ में उन्हनि जा ई सॾायूं था तॾहिं ख़ुदि खे पढ़ायूं था असांजा दर्द सूफ़ी आहिनि वाह 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 साईं वाह मासूम मुस्तफ़ा कुंभर ज़बरदस्त शाइरी ॿुधाई ऐं जेको आहे सो वरी थोरो मौसीक़ी जे तरफ़ गुलाम रसूल खान हलूं हाँ नहीं मौसीकी उस्ताद हा क्लासिकल फ़कीर अल्लाह बचायो ख़ान फकीर अला बचा सी वाह जो दुका ख़ान साहब आहे ऐं उस्ताद छा था ॿुधायो बाबा कलाम अरफान पल्ली साहब जो वाह वाह बिस्मिल्लाह वतन वतन आई वैसा समझा सागी गाल थो आज़ादी अल्लाह हूंदा हिकिड़ो हंदत अज़मतन जे मंज़िलन जूं कुरनशूं नथियूं वणनि अज़मतन जे मंज़िलन जूं कुरनशूं नथियूं वणनि खुशामदूं नथियूं वणनि ऐं शाबशूं नथियूं वणनि खुशामदूं नथियूं वणनि ऐं शाबशूं नथियूं वणनि वणे थो माउ सिंध जो इनकलाब ज़िंदाबाद 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 अज़मतन जे मंज़िलन जूं कुरनशूं नथियूं वणनि अज़मतन जे मंज़िलन जूं कुरनशूं नथियूं वणनि खुशामदूं नथियूं वणनि ऐं शाबशूं नथियूं वणनि खुशामदूं नथियूं वणनि ऐं शाबशूं नथियूं वणनि वणे थो माउ सिंध जो इनकलाब ज़िंदाबाद 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 अज़मतन जे मंज़िलन जूं कुरनशूं नथियूं वणनि अज़मतन जे मंज़िलन जूं कुरनशूं नथियूं वणनि सारे गा रे गा रे गा गा रे रे सारे गा रे गा रे गा गा रे सा सारे गा रे गा रे गा गा रे 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 सारे गा रे गा रे गा गा रे सा सिंधी मुझो सा सिंधी मुझो सा सिंधी मुझो सत रगू बूटियूं रत मुझूं हिन मिट्टीअ असांजे काफ़िले जी धूड़ जिन जे मुंहं में अपई असांजे काफ़िले जी धूड़ जिन जे मुंहं में अपई आए संबत असंध जी इन दिनो बि अचई नओ अज़म नओ कदम नओ शबाब ज़िंदाबाद 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 अज़मतन जे मंज़िलन जूं कुरनशूं नथियूं वणनि अज़मतन जे मंज़िलन जूं कुरनशूं नथियूं वणनि खुशामदूं नथियूं वणनि ऐं शाबशूं नथियूं वणनि वणे थो माउ सिंध जो इनकलाब ज़िंदाबाद ज़िंदाबाद
अज़मतल जमल ज़ुलम जो पुरनशून खून अज़मतल जमल ज़ुलम जो पुरनशून खून सारे गरे 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 रे सारे गरे 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 सारे गरे 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 रे सारे गरे 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 सा मुझिया भूम भाए आओ पखी आग जो जित सुजे मुजीरा उत मांडाण न माता कोड़ो पवे बेज़मीर जे बिले भला नजाम छो रहे बेज़मीर जे बिले भला नजाम छो रहे अही सियल पीढ़ियल सिंधी आवाम छो रहे अही सियल पीढ़ियल सिंधी आवाम छो रहे पंहिंजो आहे एहतिजाज बेहिसाब जिंदाबाद 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 अज़मतल जमल ज़ुलम जो पुरनशून खून अज़मतल जमल ज़ुलम जो पुरनशून खून शरत पुजा खणी सिंधु देश रहणो साम्राज जो नज़ाम हिकड़ ॾींहुं ॾहणो वक्त शरत पुजा खणी सिंधु देश रहणो साम्राज जो नज़ाम हिकड़ ॾींहुं ॾहणो हक़ आहे सच आहे मुहिंजो ख्वाब जिंदाबाद 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 अज़मतल जमल ज़ुलम जो पुरनशून खून अज़मतल जमल ज़ुलम जो पुरनशून खून खुशामदून खून शाबशून खून वणे थो माउ सिंध जो इनकलाब जिंदाबाद 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 अज़मतल जमल ज़ुलम पुरनशून खून अज़मतल जमल ज़ुलम जो पुरनशून खून पुरनशून खून पुरनशून खून वाह 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 वाह